शहर ॾहर की कैंप ॻोठ लॻ खेंजू बंगला जो भाउ अली नवाज़ महर पंहिंजे विछड़ी वियल भाउ अली मुराद महर जी यादि में पंहिंजा अहसास हिन तरह लिखे थो। अॼु न ओताकुन में था तालब तंवारीन, अॼु न ओताकुन में था तालब तंवारीन, आदेसी उथी विया मड़ियो मुंहुं मारीन, जे जीअ खे जियारीन से लाहो थी लॾे विया। हा राजा भाउ, रिश्ता त सभई अनमोल हूंदा आहिनि, पर के रिश्ता साह जिया प्यारा हूंदा आहिनि। असांजो प्यारो भाउ अली मुराद महर, जेको हिकु महबूब माण्हू हो, महिमान नवाज़, नंढे तोड़े वॾे सां बेइंतहा मोहबत करण वारो, पंहिंजनि ई परावनि खे इज़त ॾियण वारो। असां कॾहिं सोचियो बि न हो त असांजो प्यारो अली मुराद महर ई वक़्त खां अॻु असां खां जुदायूं करे वेंदो। घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा, घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं राही रण जा। हा राजा भाउ, कॾहिं कॾहिं उहे घोट अहिड़े त रण जा राही थी वेंदा आहिनि जितां को बि वापसि नाहे वरी आयो। असांजो प्यारो भाउ अली मुराद महर, जंहिंजी तबियत कुझु नासाज़ थी पई, असां हुनखे अस्पताल में दाख़िल कयो। हुनजो इलाजु हलंदो रहियो, पर शायदि हुनजी ज़िंदगीअ जा ॾींहं ई एतिरा हुया। ऐं ईअं ई इलाज जे दौरान 30 तारीख़ 6 महीनो 2023 जो उहो अभागो ॾींहुं, जंहिं असां खां असांजो प्यारो अली मुराद महर खसे वरितो, ऐं हू असां खां हमेशह हमेशह लाइ मोकिलाए अहिड़े पार वियो जितां को बि वापसि नाहे वरियो। दम को आहियूं या न आहियूं, ख्वाबु आहे या ख़्याल, दम को आहियूं या न आहियूं, ख्वाबु आहे या ख़्याल, ही बुज़ुर्गियूं बादशाहियूं, ख्वाबु आहे या ख़्याल, ख़ाक थींदा ख़ाक में ख़ाकान तोड़े खान सभु, ही ख़ुशियूं ही खानगाहूं, ख्वाबु आहे या ख़्याल, हिकिलो आए हिते वेंदे हुते पिणु हिकिलो, हिकु ॿिए सां हम सलामियूं, ख्वाबु आहे या ख़्याल, ही हुक्म ही हिकमतूं, ही ख़ौफ़ तोड़े हरफ़तूं, शुगल शादियूं शौक़ शायूं, ख्वाबु आहे या ख़्याल, ही नशा ही नाज़बू, ही नाज़कियूं ही नाज़रात, ही कजल ऐं कजकलाहियूं, ख्वाबु आहे या ख़्याल, ही जवानी यार जानी, ही जमियत ही जमाल, ही बदन ते बिरह बाहियूं, ख्वाबु आहे या ख़्याल, आहे अहमद चए अमन जो आसरो अलाह वटि, ॿिया पनाहेरा ऐं पनाहियूं, ख्वाबु आहे या ख़्याल, दम को आहियूं या न आहियूं, ख्वाबु आहे या ख़्याल, ही बुज़ुर्गियूं बादशाहियूं, ख्वाबु आहे या ख़्याल। हा राजा भाउ, हीअ ज़िंदगी ख्वाब जीअं आहे ऐं हर माण्हूअ खे ही जहान छॾिणो आहे, पर सच पुछी त पंहिंजे प्यारनि जो विछोड़ो जीअ खे झोरे विझंदो आहे। शहर ॾहर की कैंप ॻोठ लॻ खींजो बंगला, हाणे उतां जूं गलियूं उदास आहिनि। उते जा यार दोस्त अॼु बि असांजे प्यारे भाउ अली मुराद महर जो पुछनि था, उनखे सारे रोई पवनि था। अॼु बि असां घर भाती, ॿिया बि भाइर जमाल, गुल हसन, गुलाम कादर ऐं आऊं अली नवाज़ महर जॾहिं वेहंदा आहियूं त असांखे असांजो प्यारो भाउ अली मुराद महर बेइंतहा यादि ईंदो आहे। ऐं जॾहिं हू यादि ईंदो आहे त जी झुरी पवंदो आहे, अखियूं आलियूं थी वेंदियूं आहिनि ऐं असीं उदास थी वेंदा आहियूं। बसि छा थो करे सघिजे, चवंदा आहिनि जेको ठिकर ठहियो आहे हिकु ॾींहुं ज़रूरु टुटंदो। शायदि असांजे प्यारे अली मुराद महर जी हयाती जा ॾींहं ई एतिरा हुया। बसि हाणे त सिर्फ़ु यादूं ई रहिजी वियूं आहिनि। असांजे प्यारे अली मुराद महर खे रब पाक जन्नतुल फिरदौस में जाइ अता फ़रमाए, ऐं असां पोयरनि भाइरनि अली नवाज़ महर, जमाल, गुल हसन, गुलाम कादर ऐं ॿिया सभई घर भाती रब पाक असांखे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
तुंहिंजे शहर मां चूंडिजी माण्हू भलोड़ वियो हलियो तुंहिंजे शहर मां